आयो लाल सभई चो झूले सभिनी उल्हासनगर वासियुनि भाउरनि वीरनि खे चालीहे साहिब जी लख लख वाधायूं। असांजो 2 नंबर झूलेलाल मंदिर जो चालीहो साहिब 16 जुलाई खां चालू थियो आहे, जेको 24 अगस्त से पूरो थींदो। ऐं हिन चालीहे साहिब में रोज़ राति जो 8 खां वठी करे 12:30 ताईं सत्संग चालू हूंदो आहे। अचो ऐं पंहिंजो जनम सफलो कयो। कोई पलो थो पाए, कोई अखो थो पाए, कोई गुल थो चाढ़े, लाल तुंहिंजे दर ते ओ झूलण साईं, लाल तुंहिंजे